खे बयान कयूं, नबी जे वफ़ा खे बयान कयूं, रज़ी अल्लाह जो ठप्पो पढ़ी करे उन्हनि ते हणंदा, उनखे क़बूल कंदा वञूं। आओ त फारूक हीअं सम्झायां, चओ सुभान अल्लाह। बाबा मुंहिंजो वज़ीफ़ो 50 घटि आहे। उसामे बिन ज़ैद खां, हालांकि जंगनि में सुरखुरू मां अल्लाह इल्म जी दौलत मूंखे ॾिनी, नवाज़िश मुंहिंजे मथां, नेमतुनि जो भरमार मुंहिंजे मथां, कोई त सबबु हूंदो। हज़रत उमर अहिड़ो सबबु ॿुधायो जो क़यामत ताईं पैदा थींदड़ फारूकी चओ ख़ुशी जी लहर में था अची वञे, कोरोना जी लहर में न बल्कि ख़ुशी जी लहर में थींदा वञनि। अल्लाह अकबर, अदालत जो जॾहिं झंडो फटकंदो आहे त ख़ुशीअ जी लहर अज़ ख़ुदि पैदा थी पवंदी, उमर अज़ ख़ुदि यादि अची वेंदो आहे। हज़रत उमर सम्झायो, पुट टे तोखे ॾिना, 3.5 उसामे खे ॾिना आहिनि। हालांकि रंग जो बि पूरो सारो उसामो हसीन जमील अब्दुल्ला आया, वो भी 50 मथे उसामे खे वजह सम्झाए, सोना थकई रही वेंदई, औबासी विसरी वेंदई, दिल में बहारी अची वेंदई। अल्लाह अकबर कबीरा। पुट हर बच्चो पंहिंजे पीउ जो दादलो त थिए थो। अब्दुल्ला तूं मुंहिंजो दादलो आहे, पर मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हो हज़रत पाक मोहम्मद मुस्तफ़ा खे। अल्लाह अकबर कबीरा। उसामो जॾहिं नंढड़ो हूंदो हो, पाक मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे सथरनि ते वेहारे करे चुमियूं वठंदो हो, उन खां पंहिंजे सीने ते खेॾाईंदो हो। उसामो पाक मोहम्मद जो दादलो, अब्दुल्ला तूं मुंहिंजो दादलो, उसामो मुस्तफ़ा जो दादलो। पोइ जॾहिं उसामो मुस्तफ़ा जो दादलो आहे त मुस्तफ़ा जे दादलाइप खे मां बरतर मथे सम्झंदुमि। तंहिंजे करे हुज़ूर जे दादले खे 3,500 वज़ीफ़ो ऐं मां पंहिंजे दादले खे 3,000 वज़ीफ़ो ॾींदुमि। इहो फारूकी अदालत जो अंदाज़ आहे, चओ सुभान अल्लाह। नंबर ॿी ॻाल्हि, अदालत जी तुरत झलक सम्झाई, तवज्जो कर सोना, तवज्जो कजाई, चङो ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि मां इंशाअल्लाह अज़ीज़। ॿियो, अदालत जो झंडो हीअं फड़कायो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु। तवज्जो कर, नबी पाक सोहणे जी वेझी मिटियाणी बीबी आतिका आहे, वेझी मिटियाणी आतिका बीबी आहे, ऐं शफा नाले सहाबिन हज़रत उमर जी वेझी मिटियाणी आहे। तवज्जो कर, हज़रत उमर ने आपो मोकिलियो बीबी शफा ॾे, साहिबिन जे मूं वटि चादरूं आयूं आहिनि, हिकिड़ी सुठी चादर तुंहिंजे लाइ मां वज़ीफ़े में रखी आहे। उहा समरी आई, जीअं जो पुगी फारूकी अदालत में। अल्लाह अकबर, अॻे ई आतिका बीबी हाज़िर वेठी ही फारूक आज़म जे अदालत में। जॾहिं रुख़सत थियण लॻियो, हज़रत उमर साईं बहितरीन चादर शफा खे न ॾिनी जंहिंखे घुरायो हुई, बल्कि आतिका खे सुठी चादर ॾिनी हुई। कुझु घटि रक़म वारी चादर शफा खे ॾेई रवानो कयो हुई। शफा चयो त मूंखे तो घुरायो, अदालत जो समंदर आहे, तूं मूंखे तो घुरायो, सुठी चादर ॾियण जे बजाए तूं मूंखे कसी चादर ॾिनी आहे। सुठी चादर तूं आतिका खे ॾिनी, बीबी खे ॾिनी आहे। वजो कहिड़ो आहे? अहिड़ो वजो उमर पेश करे थो पियो, रब्बे का इलाज कसम आहे जो अदालत जो मुंहुं मथो ई बुलंद थींदो थो वञे। हज़रत उमर अदालत जे हीरे फरमायो, ॿुध शफा, तूं मुंहिंजी मिटियाणी आहे वेझी, ऐं आतिका नबी पाक सोणे जी मिटियाणी आहे। मां पंहिंजे मिटी चादरी ते अदालत जी तक़ाज़ा इहा आहे त नबी पाक जी मिटीअ खे मां मथे थो सम्झां पियो। इन मथे हुजण जे करे मां सुठी चादर नबी जे रिश्तेदारी खे आतिका खे थो ॾियां पियो, ऐं कसी चादर मां पंहिंजे रिश्तेदारी खे ॾियां थो पियो। इहो चओ पाक उमर जे अदालत जो चओ मंज़र आहे। हिकु दफ़ो चओ सुभान अल्लाह। आओ हज़रत ओस्मान जे हया वाले अदब ले, ओहो बा अदब ओस्मान हो जो मोमिनन जे दिलनि जे धड़कन ऐं ओस्माननि जे दिलनि जो नूर सुरूर हो। हिकु दफ़ो बावाज़े बुलंद आख़िर ताईं सुभान अल्लाह। अब ओस्मान जिन के यके बाद दीगरे नबी पाक ने पढ़ियो। तवज्जो थोड़ो कजा सोना, हाज़िर बाश थी हज़रत ओस्मान जे अज हयाव खे जरकाए चमकाए पेश कयो थो वञे। रब्बे का इलाज कसम आहे, वो हज़रत ओस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं नुमाइंदो थी करे काफ़िरनि जे मके ॾे वञे थो पियो, हुदैबिया जे मक़ाम ते जॾहिं नबी पाक खे रोकियो थो वञे उमरे खां, जॾहिं उमरे जे बुनियाद ते रसूल वञे पियो, रुकजी पिया हुदैबिया मैदान ते, नबी नुमाइंदो मोकिले थो पियो, कासिद ओस्मान खे मोकिले थो पियो। हज़रत ओस्मान
मक्के पहुतो आहे उन्हनि काफ़िरनि मुर्तदनि सां ॻाल्हाए थो पियो उन असांखे अंदाज़ पेश करे थो फ़क़ति उमिरो नबी कंदो जंग कोन थींदी अल्लाह अकबर काफ़िरनि चयो ओ उस्मान तुंहिंजे नबी खे उमिरो करणु कोन छॾींदासीं तूं हिकु न भले सवे उमिरा कर तोखे इजाज़त आहे ॿुध जवाब हयादार ओस्मान जो सोना हयादार ओस्मान तो फरमाए पर इन को अग में मां झलक ॿुधायां हेॾे सहाबा में फरकोट या पइजी वई त भला भाग ओस्मान जा आहिनि जो हज़रत ओस्मान त उहे उमिरि जे चक्रनि जा मज़ा त माणींदो असां रुकावट में पइजी वियासीं रहिजी वियासीं अफ़सरदा थी पिया ग़मगीन थी पिया नबी पाक सबब सम्झी वियो तवज्जो कर हुज़ूर सहाबा खे घुराए करे फरमाए थो सहाबो मां ओस्मान खे ॼाणियां थो मां ओस्मान खे सम्झी सघां थो पियो ओस्मान उहा हैसियत आहे उहो हयादार ऐं बाअदब सहाबी आहे जो पाक मोहम्मद जे हाज़िरी खां बिना हिकु फेरो बि चओ कोन पाईंदो इहो ओस्मान जो हया ऐं अदब आहे चओ सुभान अल्लाह हिकु फेरो बि रसूल फरमायो बिल्कुलु हिकु फेरो बि इहो बाअदब बाहया ओस्मान मां नबी मोहम्मद मुस्तफा को सभा चओ हिकु फेरो बि उमिरि जो तवाफ़ जो कोन पाईंदो इहो ओस्मान जो अदब ऐं हया जो गवाह नबी पाक मुस्तफा पाण थो बणिजे पियो जॾहिं ओस्मान सुहिणो तवज्जो कजां जॾहिं ओस्मान सुहिणो रब काइनात जो कसम मां किसो कोता हो जॾहिं वापसि वरायो थो वञे पियो सहाबा था चवनि पिया अल्लाह अकबर कबीरा असां त सम्झो होसीं तो उमिरो पढ़ी पोइ आयो आहे हज़रत ओस्मान तो फरमाए जेकॾहिं साल गुज़री वञे हा नबी मुस्तफा खां सवाइ हिकु चकर बि न काटिया हा चओ सुभान अल्लाह ओ सोनो ओस्मान तवज्जो कर ओ सोनो ओस्मान हिकु इंशाअल्लाह रोज़ ख़ुशि थी वेंदो ओ सोनो ओस्मान हिकु दफ़ो सब रज़ी अल्लाह जी झुंगार हले चओ सब रज़ी अल्लाह अन्हु रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु ॾाढा चओ सुभान अल्लाह ओ सोनो ओस्मान तवज्जो कर अदब ऐं हया जो मक़ाम आहे दावत करे थो नबी पाक सोहणे खे साईं मुंहिंजे घर जी शरफ़ बख़्शो मुंहिंजे घर खे अल्लाह अकबर कबीरा नबी पाक सोहणो शेखैन सां जल्दी करे शेखैन अबू बकर सिद्दीक़ शेखैन खां मुराद हज़रत उमर फारूक मुराद रसूल आहे हज़रत अबू बकर सोहणो ऐं हज़रत उमर साईं नबी पाक सोहणे सां गॾु था दावत ते अचनि पिया दाई ऐं मेज़बान ओस्मान आहे ऐं महिमान बणजण जे लाइ नबी पाक सोहणे जी ज़ात अक़दस आहे हेॾो अबू बकर साण आहे होॾो फारूक आदम साण आहे चुनांचे नबी पाक सिद्दीक़ ऐं हज़रत फारूक जे माइयत में गॾिजाणीअ में हज़रत ओस्मान जे घर दावत खाइण था वञनि पिया सोहणा पर उते जेको ओस्मानी नज़र जो अंदाज़ हो उहो बुलंद पाला हो सॼो पंध जैसी ताईं हज़ूर पंध कयो पंहिंजे घर खां ओस्मान साईं जे घर ताईं जेके बि क़दम नबी पाक विधा सभिनी क़दमनि ते ओस्मान जी नज़र हुई हिकु हिकु नबी जो खयल क़दम ॻणंदी थो वञे पियो हिकु हिकु नबी जे क़दम खे ॻणींदो थो वञे पियो अल्लाह अकबर सहाबा था चवनि अबू बकर पे चयो हज़रत फारूक पे नबी खे चयो सोहणा ओस्मान खां त पुछो त हिकु हिकु विख ते नज़र छो पियो रखे चओ सुभान अल्लाह हिकु हिकु विख ते नज़र ओस्मानी हुई पुछोसि त सबब सही आख़िर सबब कहिड़ो हो उहो सबब ओस्मान खां नबी पाक पाण पुछियो हयादार बा अदब अहिड़ो जवाब ॾिनो जो अदब ऐं हया बि ओस्मान खे सलाम पियो करे चओ सुभान अल्लाह हिकिड़ो दफ़ो हथ मथे करे ललकारे चओ सुभान अल्लाह नबी पाक खे ओस्मान साईं जवाब ॾिनो सोहणा वॾी ख़ुशि नसीबी आहे जो नबी जी ज़ात अक़दस क़ुदसी आहे मुझे घर के शर्फे रहमत से मालामाल करे मां वचन के नियत के मां अल्लाह अकबर चूंकि इन शुक्रगुजारी में जेको शुक्रानो मां अदा कंदुसि मां अजीब अंदाज में अंदाज मां पेश कंदुमि मां सोना मां नियत कई इन शुक्राने में जो तहां मारे पिया थो जो मां नियत में रखियमि मां नबी जे हिकु विख ते नबी जे हिकु कदम ते नबी जे हिकु नक्शे ते नबी जे हिकु रंग ते आसमान चवे थो त हिकु हिकु बानो आज़ाद कंदुमि हिकु हिकु बानो मां साईं तव्हांजे कदम कदम ते आज़ाद करण जी नियत करे छॾी आहे जे 100 विखूं खयव 100 बाना आज़ाद जे 1000 विखूं खयव 1000 बाना आज़ाद आहिनि अल्लाह अकबर कबीरा कॾहिं बि शुक्रानो घटि नबी जो कदम मथे चओ सुभान अल्लाह
आओ शुजात हैदर करार पेश करे दुआ करो अली बा करो बोलो तो ना लो जी किली जिंदे छड़ा है सोना चोली बहा दो हां लगे हंत जो अली हुसैन पक्का बोलो तो ना था पक्की गल अली अली हुसैन बहादुरन जा फरजंद भी बहादुरन जा फरजंद भी हसन पुत्र अली जो हुसैन पुत्र अली जो पक्की गल बहादुर हक जी गाल को हटंदो नहीं जेका बे इंसाफ गाल हुंदी आ उनके टुकराइंदो ई जेका गाल शरीयत के खिलाफ हुंदी ओह परते फिटी कंदो पर अली के सलाम अल्लाह अकबर कबीरा केड़ो सलाम थोड़ो तवज्जो कजा अली के सलाम हिन करे चवा करया थो मां जो अली जे सदके मां अबू बकर उमर ओस्मान समझी वतो किए जो जदे मुसल्ले ते अबू बकर बीठो त पोयो कठ अली भी ही गवाह बणयो वो बराबर सिद्दीक अकबर जी सदाकत खे चो जे अली हैदरियत जी अंदाज में सलाम थो करे त सिद्दीक जो सच बरहाल आहे बरकत पक्का अढ़ाई साल भी करे अली साईं गवाह बणयो त हजरत सिद्दीक अकबर जी इमामत नबी के मुसल्ले के बरकत चो सुभान अल्लाह और ये फारूक आलम के 12 सालन में अली साईं कोई भी हिस्से में तकबीर करे नहीं करे साबित जो तो फारूक जी अदालत चो बहाल है समझे तो बनो तो तुमने ये ओस्मान के दरवाजे पे पंजे हसन बच्चे के निगरान रखवालो चौकीदार पढ़ाए करे क्या इलाज के बधाए तो ओस्मान जो हया अदब जो जिंदाबाद है बोलम तना वरी तवज्जो कर नबी पाक मिंबर ते मेरे ख्याल करे थोड़ो नबी पाक मिंबर ते सहाबी ज़ैद बिन अरकम बुखारी में तो चवी राइट रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलल मिंबर والحسن بن علي الى جانبه وهو يقبل على الناس مرة وعليه اخرى ويقول ان ابني هذا سيد ولعل الله ان يصلح به بين فئتين عظيمتين من المسلمين او كما قال النبي صلى الله عليه وسلم سبحان الله زيد بن ارقم صحابي तो फरमाए मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो नबी के मिंबर रसूल पंहिंजे ते मिंबर ते मां रसूल के ॾिठो बुखारी जी हदीस आहे तवज्जो कर नबी जे पैरों में हसन वेठो हो चओ सुभान अल्लाह अहल बैत के भी सलाम सहाबा के भी सलाम अहल बैत के भी है जमीयत जो अदना खादिम अदना में अदना जमीयत जो रखवालो खादिम आया मां सलाम तो क्या सहाबा अहल बैत के एक अक सहाबा भी अक चो अहल बैत चो सुभान अल्लाह बैठे बैठे नबी पाक ही फरमाया तवज्जो करा नबी पाक करे नजर विझे तो सहाबा ते करे नजर विझे तो हसन बच्चे जे मथो माना एक अख नबी जी अहल बैत ते बी अख चो सहाबा ते चो सुभान अल्लाह फरमायो वो यकूल फरमायो त हे जेको हसन बच्चो वा ही त सय्यद ऐं सरदार आहे पर सरदार के दुनिया चवे पर सरदार हकीकी ओ जेके मोहम्मद मुस्तफा चवे जने हसन सरदार बणियो तो हुजूर किरदार पेश किया सरदार जो हकीकी किरदार समझ जाए नबी के कौली में बुखारी जे हदीस जे रवानगी में ज़ैद बिन अरकम जी शाहिदी में अल्लाह अकबर कबीरा नबी सरदार जो है किरदार तो पेश करे वही सरदार ही थी दो जे जो किरदार है ही दो हुजूर फरमायो है तो सरदार है वला अल्लाह अन युस्लिह बिही बैन फ़िअतैन अज़ीमतैन मिनल मुस्लिमीन माखे रब में उम्मीद है जने पर मुसलमानन जा जथा क्या बोलूं ता बदो बा मुसलमानन जा कहजा मिनल मोमिनीन जा लफ्ज़ भी आया बिन मोमिनन जा बिन मोमिन मुसलमानन जा कहजा बिनी के रसूल छा फरमायो मोमिन मुसलमान को क्यों हुजूर फरमायो सरदार जो किरदार हसन सरदार और जो किरदार है तवज्जो कर जे हसन या त को नक्शो उधार जे को हसन साईं पेश कयो आहे रब जे को नखे अता कयो चो सुभान अल्लाह
असन जो किरदार है हुजूर फरमायो त उम्मीद फकर बमेत है सरदार में मुसलमानन जे वडे गुरुहन में जिने उनन में लड़ाई थी पवंदी जंगो जिदार थी पवंदो तो ठाह करण लाइ हसन तैयार अरे तो सुभान अल्लाह सरदार जो किरदार ठाह वा ला अल्लाह युस्लिह बिही इस्लाह कंदो ठाह कंदो अल्लाह ठाह करंदो बिही इन सदके मिन मुसलमानन जे वडन गुरुहन में उहो चो ठाह करण वारो केर हो अहल बैत जो हीरो चो हसन हो इतो पतो पियो त अहल बैत छा के चइबो तवज्जो कर अज मां तोखे हिकड़ी डिफरेंस मां तव्हां खे हिकड़ी डिफरेंस तव्हां खे मां प्रैक्टिकली अंदाज़ में हिकड़ी डेफिनेशन मां तव्हां खे अहल बैत जी ॿुधायां थो पियो माना त अहल बैत कोन खे चइबो आहे तवज्जो कजा जेके इंडिविजुअल खे चओ धार थियलन खे चओ गद कंदो वञे अहल बैत त उन खे चइबो आहे जेको सहाबा अल्लाह अकबर सहाबा जे मान मर्तबे खे भी लिहाज़ में रखे अहल बैत त उन खे चइबो आहे ॿ धरा ॿ ग्रुप ॿ लश्कर पाण में लड़ी पवन उन्हनि खे ठाहिण जो किरदार अहल बैत जो हूंदो आहे माना त अहल बैत जे हवाले छा हुआ ठाह नहीं अहल बैत जे हवाले चओ ॾाढो अहल बैत ठाह जो नालो आहे ड्राह जो नालो नाहे और सोना ड्राह जे कढण लॻ ठाह जे कढण लॻ नबी पाक पाण शाहिदी ॾिनी आहे त हसन जो ठहण आयो आहे अली वारे लश्कर ऐं हज़रत अमीर मुआविया वारे लश्कर खे चओ सुभान अल्लाह मोमिन को छी अमीर मुआविया को थोड़ो ख्याल करियो नबी जी खतो किताबत तो करे हजूर जो खतो किताबत लिखाई कातिब मुंशी रसूल जो हजरत अमीर मुआविया है ये कि रसूल खालुल मोमिनीन जो तो मोमिन जो मामो ता मामो मनोसा केर केरा जे को चेथो त मोमिन जो मामो अमीर मुआविया यो किया उन जी हमशीरा भेण उम्मे हबीबा नबी पाक सोणे जी प्यारी घरवारी है उम्मे हबीबा अमीर मुआविया जी भेण हज़रत पाक मोहम्मद रूहानी अबो उन जो घरवारी रूहानी अमड़ियूं हन रूहानी अमड़ियुनि जो जेको भाव थींदो उहो असांजो मामो थींदो चइजे करे हुज़ूर फरमायो है त खालुल मोमिनीन मोमिननि जो मामो आहे चओ सुभान अल्लाह चइजे करे मामनि जो क़दुरु कयो जे पंहिंजनि जो क़दुरु कयो था और कुरैश कबीले जो अमीर मुआविया बनु उमैया जो जेको हीरो हो नबी जे हिजरत खां हुजूर के जने नबूवत मिले थी 40 सालन में अल्लाह अकबर हुजूर के जने बेसत थी पई रिसालत जने मिले थी सौंप जी वने थी 5 साल अग में पैदा थे तो पियो तवज्जो कर जेको अफ्रीका बहरीन बहरीन के जब पंजे जूते जी नाम ते जेको पता कंदो थो वने अल्लाह अकबर कबीरा ओ अमीर मुआविया के जे दिल दिमाग में चो इस्लाम जो बदर जे मौके में ही दिल में वेही रहो एक दफो चो सुभान अल्लाह इल्हार पहुंचो बुखारी जी रिवायत में है अमीर मुआविया जे हक में जो रिवायत ही थी अचे इमाम मोहम्मद बाकिर अहमद बिन हंबल तो पंहिंजे मुस्नद में लिखे इमाम मोहम्मद बाकिर पुत्र इमाम ज़ैनुल आबिदीन पुत्र जो हज़रत हुसैन करबला जे हीरे जो हज़रत इमाम बाकिर अब्दुल्लाह बिन अब्बास से मिली करे जने गुफ्तगू थे तो अब्दुल्लाह बिन अब्बास तो चवे त मीरे मुआविया माखे गाल बधाई है हुजूर जने उम्र 8 हिजरी में जने पढ़ियो हो अल्लाह अकबर कबीरा उन वक्त नबी पाक साईं जे वारन के कटण वाली ज़ात नबी जे वारन के ठाइण वाली ज़ात अमीर मुआविया जी हुई चवदा था सुभान अल्लाह अमीर मुआविया तो हैसियत जे नबी पाक जा वार ठाया में फरमायो अमीर मुआविया रज़ी अल्लाह जेको अदम ईमान दिल में रखी चुको आहे इनखे मुअल्लफ़त क़ुलूब माल जे बुनियाद ते को माण्हू चवे त माल जे ख़ातिर ईमान आंदई बिल्कुल सोढ़ाना कूड़ आहे तवज्जो कजा वो तो अगवा दी चो सुलह हुदैबिया जे मौके में चो मोमिन बणजी चुको फतह मक्के खो अग में चो अल्लाह अकबर पांजे ईमान जो इज़हार भी करे चुको चो सुभान अल्लाह पापा इसके अलबत्ता हज़रत अबू सुफियान जे हक़ में चई सके तो मुअल्लफ़त क़ुलूब पर हिराक में बिल्कुल न सोचे सके उहे न रसूल जा हथ के वार रसूल जा हथ के नबी पाक जी चादर हथ के हज़रत अमीर मुआविया तवज्जो आखिरी कलमात जने ये गड के आखिरी जने मरहला वफात जा थिया हज़रत अमीर मुआविया हिकड़ी ये वसीयत नसीहत कई त रोगो जने माखे दफनायो मूसा जब नबी पाक जा वार मुबारक नबी पाक जा नख मुबारक नबी पाक जी चादर मुबारक मुझे जिस्म ते रखजो हजूर जा वार मुझे अखिन ते रखजो नबी पाक जा नख मुबारक मुझे मुंह ते चप्पल ते तह रखजो छो त माखे पक्का नबी पाक जे इन जुज़ जे सदके में रसूल जे वारन जे सदके में नबी पाक जे नहन जे सदके में हजूर जे चादर जे सदके में रब पाक मूसा रहमत जो मामलो कंदो हजूर जे सदके अल्लाह मुझे मथो अहड़ी रहमत कंदो जो जन्नत जा 8 दरवाजा खोले
चौगा जी सुभान अल्लाह। अब्बास शुजाअत अली जी जिंदाबाद। तवज्जो कर, हिजरत वाली रात में हज़ारे काफ़िर जॾहिं पक पई ही त हज़रत हमलो थी तो उन रात में पाक मोहम्मद बिस्तर पंहिंजे ते कंहिंखे सुम्हायो हो, अली हैदर खे। अमीन हो, अमानतू ॾिनई मालिकनि खे नबी जे हुक्म ते। पक जेको अमानतू आहे उहो ख़यानत नथो करे सघे जेको अली जे रूप में आहे। तंहिंजे करे अबू बकर उमर ओस्मान जे पोयों बीही जॾहिं निमाज़ूं थो पढ़े त अमानत सम्झी पढ़े थो, ख़यानत न कबी। हिकु दफ़ो चओ सुभान अल्लाह, हथ बुलंद करे चओ सुभान अल्लाह। तंहिंजे करे हे परवाना कंहिंजा हो, सिद्दीक़ अकबर जा, आशिकाना कंहिंजा हो, फारूक़ आज़म जा। ऐं दिल में जब पा अदब आहिनि, पा शख्सियत पारो भयादार खे वेहारण वारा हज़रत ओस्मान खे दिल में जाइ ॾियण वारा हो। हा वञण वारा अली साईं जे हुकदारी में पंहिंजो कदम खणण वारा हो, हसनैन जे नक्शे ते हलण वारा हो, मीर मुआविया जी सियासत खे सलाम पढ़ण वारा हो। हिकु दफ़ो उथी बि साथ जो पक पए त हे सिद्दीक़ी अबा सिद्दीक़। तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा। ओ सिद्दीक़ी तव्हांखे सलाम हुजे। इन कुलफतन जो दौर में हेड़ो सिद्दीक़ीयत जो पिंडाल सजायो अथव। चओ हथ मथे करे चओ, चओ सिद्दीक़ जा नौकर बि चओ जिंदाबाद आहिनि। हज़रत फारूक जिंदाबाद, त फारूकी बि हथ मथे लोड़े करे चओ फारूकी बि चओ जिंदाबाद आहिनि। ओस्मान बाहया जिंदाबाद आहे, ओस्मानी बि चओ जिंदाबाद आहिनि। अली हैदर करार जिंदाबाद आहे, हैदरी अॼु बि चओ जिंदाबाद आहिनि। पर का इराद खे मारे मात ॾींदा, का इराद जे कुफ्र शिरक बिदअत खे भञी फोड़ कंदा, पर हैदरी जो पोइते कोन हटंदा आहिनि। इहे हैदरियत जो नक्शो अथव, सिद्दीक़ियत जो नक्शो, फारूक़ियत जो, उस्मानियत जो नक्शो अॼु त अदबान जे सूरत में उभरियो आहे। जिथे सच बि, जिथे अदालत बि, जिथे हया बि, जिथे बहादुरी जो बदलो बि आहे, जिथे सब्र बि, जिथे शुक्र बि आहे। तंहिंजे करे हथ मथे करे साथ में साड़ियो तो फना फिल्लाह की तहने पता का राज नंबर है, जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम।